सिंध में कोरोना वायरस सां फ्रंट लाइन ते जंग कंदड़ डॉक्टरनि ऐं पैरामेडिकल अमले पारां रिस्क अलाउंस सर्विस स्ट्रक्चर बोनस पघार समेत मुख़्तलिफ़ मुतालबनि जे मंझि लाइ गंबट भिरिया सिटी बांदी समेत ॿिनि शहरनि जे अस्पतालनि में ओपीडी जो बाइकाट करे एहतजाजी मुज़ाहिरा कया विया। इन सिलसिले में गंबट खां शफ़ीक अहमद खोड़ो जी उमाड़ियल ख़बर मूजिब गम्स अस्पताल गंबट में डॉक्टरनि ऐं पैरामेडिकल अमले पारां ओपीडी जो बाइकाट करे अस्पताल जे मुख्य दरवाज़े अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। इन मौक़े ते एहतजाज जी अॻवानी कंदड़ डॉक्टर बख्तियार भंबरो, डॉक्टर अब्दुल सत्तार शेख, नर्सिंग स्टाफ जे सदर गुलाम शबीर शेख, पैरामेडिकल अमले जे सदर हिदायतुल्लाह अब्बासी, राहिब अली बांभणे ऐं ॿिनि दाहींदे चयो त पंजाब, बलोचिस्तान ऐं ख़ैबर पख्तूनख्वा में पैरामेडिकल स्टाफ खे रिस्क अलाउंस सर्विस स्ट्रक्चर समेत बोनस पघार ॾिनी पई वञे, पर सिंध में पैरामेडिकल अमले सां हुकूमत पारां माटेली माओ वारो सुलूक अपनायो पियो वञे। हुननि मुतालबो कंदे चयो त हाई रिस्क अलाउंस, हेल्थ प्रोफेशनल अलाउंस समेत ॿिया अलाउंस ॾेई जाइज़ मुतालबा मंज़ूर कया वञनि। ॿी सूरत में एहतजाज जो सिलसिलो जारी रखियो वेंदो। बांदी खां इम्तियाज़ जमाली जी उमाणियल ख़बर मूजिब पाकिस्तान पैरामेडिकल स्टाफ जे सॾ ते रूरल हेल्थ सेंटर बांदी ऐं रूरल हेल्थ सेंटर यार मोहम्मद जमाली में मुतालबनि जे मंझि लाइ एहतजाजी मुज़ाहिरा कया विया। एहतजाज कंदड़ अॻवाननि अली हसन लेगारी, हाकिम अली उजण ऐं ॿिनि सहाफ़िन आॾो दाहींदे चयो त हू ॾींहुं राति पंहिंजी ज़िंदगी दाव ते लॻाए कोरोना वायरस ख़िलाफ़ फ्रंट लाइन ते जंग विढ़ी रहिया आहिनि, पर सिंध हुकूमत संदन जाइज़ मुतालबा मंज़ूर करण लाइ तयारु नाहे। हुननि सिंध हुकूमत खां मुतालबो कंदे चयो त पैरामेडिकल स्टाफ खे रिस्क अलाउंस, बोनस पघार ॾेई ॿिया समूरा मुतालबा मंज़ूर करे संदन बेचैनी ख़त्म कई वञे। भिरिया सिटी खां मीर मोहम्मद सहतो जी उमाणियल ख़बर मूजिब पाकिस्तान पैरामेडिकल ज्वाइंट एक्शन कमेटी जे सॾ ते मुतालबनि जे मंझि लाइ पैरामेडिकल अमले ऐं डॉक्टरनि पारां भिरिया सिटी, भिरिया रोड ऐं कंडा खाही जे अस्पतालनि में ओपीडी जो बाइकाट करे अस्पतालनि जे मुख्य दरवाज़नि अॻियां एहतजाजी मुज़ाहिरा कया विया। भिरिया सिटी में एहतजाज कंदड़ अॻवाननि रसूल बख्श मेमण, मोहम्मद अकरम राजपूत, अली मोहम्मद, भिरिया रोड में मोहम्मद अख्तर चौहान, कंडा खाही में गुलाम रज़ा कलोड़ो, मुनवर मेमण ऐं ॿिनि ख़िताब कंदे चयो त सिंध हुकूमत ॿिनि खातनि में कमु कंदड़ मुलाज़िमनि खे अलाउंस ऐं सहूलियतूं त ॾेई रही आहे, पर कोरोना वायरस सां जंग विढ़ंदड़ पैरामेडिकल अमले खे रुगो सखणा सल्यूट करे सणनि नाइंसाफ़ी कई पई वञे। हुननि सिंध हुकूमत खां मुतालबो कंदे चयो त सिंध जे डॉक्टरनि तोड़े पैरामेडिकल अमले खे कोरोना इमरजेंसी रिस्क अलाउंस, टाइम स्केल, हेल्थ प्रोफेशनल अलाउंस समेत उन्हनि जा समूरा मुतालबा मंज़ूर कया वञनि। ॿी सूरत में एहतजाज जो सिलसिलो जारी रखियो वेंदो। काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, सिंध।